नासिर जिलो शहर के प्राण नदी बोड़े छो। शहर के रिहायशी तोड़े कारोबारी इलाइक़ा 5 खां 8 फुट ताईं पानी हेठि अची बुड़ी विया। समीशरी ललपलाण करे विया। अॼु शहर ख़ाली थी वियो। इंसानी ज़िंदगी महफ़ूज़ बणिजी वई आहे। उन हवाले सां जुड़ो खां अपडेट करे रहियो आहे मोहम्मद हसन कच्छी। उन सूरत हाल में हज़ारनि लखनि जी तइदाद में इन तालुके जा माण्हू दरबदर थी विया आहिनि। उन्हनि खे जुॾेम जा लॾे ॿिए पासे बचा महफ़ूज़ करे कंहिं जॻह ते वञण जे लाइ गाॾी जो बंदोबस्तु कोन्हे, किरायो कोन्हे उन्हनि माण्हुनि वटि, ऐं 2 माण्हू गुज़ारे विया आहिनि। उन्हनि खे दफ़न करण जे लाइ क़ब्रिस्तान ॿुॾा पिया आहिनि। सो ॿियनि शहरनि मां उहे लाश खणी विया आहिनि। उहे माण्हू ॾाढी हिकिड़ी ॾुखो ईंदड़ सूरत हाल आहे हिकिड़ी, छाकाणि त पुराण ते जेको आहे सो कब्ज़ा थी चुका आहिनि ऐं उनजी जॻह नेचुरल जेको रस्तो उहो बंदि कयो वियो आहे। उनमें उनखे LBOD में शामिलु कयो वियो आहे। LBOD में तमामु घणो पाणी आहे ऐं हितां जुॾेम जा हिन वक़्तु जेको आहे सो 30 खां 40,000 बोट जा वाकरा जेके आहिनि गुज़रनि पिया। उन जे करे असांजो शहर कानूनी आहे उहो असांजी बिल्कुलु ख़ाली थी वई आहे। तक़रीबन जेको बि घटी आहे रोड रस्तो उन्हनि जे घरनि में पाणी आहे ऐं माण्हू पंहिंजी मदद पंहिंजे तहत हितां खां निकिरी विया आहिनि। को हैदराबाद वञनि पिया, को कराची वञनि पिया। ऐं वार्ड नंबर 7 मीर गुलाम हुसैन कॉलोनी में जेको पाणी पुराण जो जेको कट लॻियो उहो लॻियो हितां खां आहे, ॿिए पासे खां कोन लॻियो, हितां लॻियो आहे। इन जे करे पाणी वार्ड नंबर 7 मीर गुलाम हुसैन कॉलोनी में आयो आहे। रोड ते वेठा आहियूं, असांखे को टे पाप कोन ॾिनो आहे, न को असां पनी न को छापर का शइ कोन्हे की बचासीं। ख़ाली रोड ते ईअं रलियुनि में वेठे विहारे वेठा आहियूं। ही पिनण आया आहियूं, आलू ॿाटे मिलिया आहिनि, इहे रधे नी ॿार खे खाराईंदी ॿियो असां वटि अटो न को चांवर कुझु कोन्हे आहियूं। असां वटि त का शइ कोन्हे, असीं सफ़ा लंघण पिया आहियूं। नेराना 3 ॾींहं थी विया अथऊं। असीं हज़ार माण्हुनि खे परेशान कयो वियो आहे ऐं कुझु जेके आहिनि माण्हुनि पंहिंजूं ज़िंदगियूं विञायूं आहिनि, ॿुॾी मुआ आहिनि। इहो हिकिड़ो इंतिहाई अहिड़ो ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे जेका असीं ॾिसूं था त तमामु घणी तकलीफ़ थिए थी। त हीअ बार बार असां जंहिं तकलीफ़ ऐं साने मां गुज़रूं पिया